खैरपुर में PPM ने डॉक्टर नफीसा शाह जी निजी बस सर्विस जो इफ्तिताह करण बैदि मीडिया से ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त इमरान ख़ान मुल्क जो ॾेवालो कढी छॾियो आहे। मुल्क जो अवाम तोड़े वापारी तबक़ो इमरान ख़ान में बेज़ार थी चुको है। गरीब तबके की हालत ऐं वापारी तबके जो वापार शदीद मुतासिर थियो है। हिन चयो त इमरान ख़ान कंटेनर ते चढ़ी चयो हो त हू इक़्तिदार में अचण खां पोइ अपोज़िशन खां दाहूं कराईंदो, पर इमरान ख़ान अवाम जूं दाहूं कढाए छॾियूं आहिनि। हिन चयो त बिजली गैस पेट्रोल समेत आम वाइपे जी हर शइ महांगी थियण करे गरीब अवाम जो जीअण जंजाल थी वियो आहे। इमरान ख़ान जी अवाम दुश्मन पॉलिसियुनि सबबि इमरान ख़ान वधीक इक़्तिदार में नथो रही सघे। उन खां अॻु मुनक़द कयल तक़रीब खे वापारी अॻवान लाला फुरकान शेख, नज़ीर फुल पोटो, आशिक़ अब्बासी, मज़हर शेख ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।